मैं तो प्राइवेट आदमी हूँ, मैं तो इधर बाहर चलान वलान काटता हूँ। मुझे पता है कानून का, तुम मुझे नहीं सिखाओ। ज्यादती करे 500 रुपये चालान कटे पर्ची गाड़ी में ॾिनी अथनि। असांखे ख़बर त पवे त हिते पार्किंग आहे या न। हैदराबाद में ट्रैफिक जो निज़ाम धर्म भरम लॻो पियो आहे, उन हवाले सां ट्रैफिक पुलिस मुकमल तौर नाकाम थी वई आहे। ऐं हर हंधि हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कैंट सिटी बुल सेंटर कासमाबाद में तमामु घणी रश हूंदी आहे, पर ट्रैफिक पुलिस किथे बि नज़र नथी अचे। ऐं हिननि ट्रैफिक ख़तमु करण बदिरां हिननि प्राइवेट माण्हू रखी छॾिया आहिनि, जिन हिते जे शहरनि रक्शे वारनि मोटरसाइकिल वारनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। उन हवाले सां अचो त शहरनि रक्शा वारनि ऐं मोटरसाइकिल वारनि जा ॻाल्हि ॿोल करूं था। 300 रुपए का फाइन होता है, लिफ्टिंग फाइन होता है। मैं तो इधर बाहर खड़ा होता हूँ, गाड़ियों की देखभाल करता हूँ। मैं तो प्राइवेट आदमी हूँ, मैं तो इधर बाहर चलान वलान काटता हूँ। नहीं करता, ये 300 रुपया करते हैं, मुंशी बैठा हुआ होता है। आपको किसने रखा हुआ है? मेरे को इंस्पेक्टर साहब ने रखा हुआ है। अशोक साहब ने रखा। हाँ, ये बाहर हम सब प्राइवेट है, ये गाड़ी उठाने वाले, और हमने चाय वाय देकर आता हूँ, ये बाहर खड़ा होता हूँ मैं। गाड़ी जेको आहे सो मां उते यूपीएस पे वठां डेफिनेटली या त गाड़ी रोड ते बीहारींदासीं पासे खां दुकान जे। ईअं त न दुकान ते गाड़ी अंदरि त कोन करे वेंदासीं। त गाड़ी मुंहिंजी सही पार्किंग ते बीठी हुई, उते गाॾियूं ॿियूं दुकान वारनि जूं इलीगल तरीक़े सां बीठियूं आहिनि, पर उहे कोन खयूं। हीअ तो चए थो उते ऑर्डर आहे, उते उहे बीहारे सघनि था। मूं हिनखे जॾहिं पुछियो त बाबा उहो मूंखे ऑर्डर ॾेखार, त हिन ऑर्डर ॾेखारण खां मना करे छॾियो। मूं चयो उहो ऑर्डर ॾेखार न जिते उते दुकान वारनि खे अलो थियल आहे त उहा गाॾी उते बीहारणी आहे, पर हिन हीउ मूंखे उहो ऑर्डर कोन थो ॾेखारे पियो। यानी हीअ पाण नाजाइज़ कमु कनि था पिया, इलीगल कमु कनि था पिया, गैर कानूनी कमु कनि था पिया, ऐं असांखे था पुछनि पिया त तव्हां गैर कानूनी कमु। भाउ असीं आया आहियूं, बाराड़ी जा माण्हू आहियूं, असां गाॾी खाए असीं साम्हूं आयासीं। बसि असां ॿारनि खे वञो मार्केट में, ॿारनि खे वञो लो था ख़रीदारी कयो। असां हिते गाॾी साइड ते कई आहे, उहे लथा आहिनि ख़रीदारी लाइ। ही ट्रैफिक पुलिस वारा आहिनि, खाम खां बेगुनाह चवनि था पर्ची कटे, लाइसेंस वठी ज्यादती करे 500 रुपये चालान कटे पर्ची गाड़ी में ॾिनी अथनि। मूं पर्ची वरिती कोन्हे हिननि खां, मुंहिंजो पर्ची कोन वठंदो इहो बेगुनाह चालान आहे। 500 रुपया ज़ोरी चवनि था ॾियो, असां 500 रुपया ॾिना बि आहिनि, लाइसेंस बि असां वटि उन्हनि वठी आहे। अञा गाॾी मुंहिंजी उते जी उते बीठी आहे। गाॾी जा कागज़ात बि आहिनि, शीशा भी अच्छा आहिनि, बेल्ट भी लॻल हुआ गाॾी में, सभु शइ। तॾहिं बि ग़रीब माण्हुनि खे जेको तंग पिया कनि, ॿियो कुझु कोन्हे। तंग करते हैं, हमें खड़े होने नहीं देते। हम कहीं भाड़ा वाड़ा लेके जाते हैं, हमें रोक लेते हैं, 100 रुपये दो, 200 रुपये दो, तब जाके आगे जाने देते हैं हमारे को। ये बोले चलान कर देंगे। कमाना सर बहुत मुश्किल हो गया हमारे लिए सर। हर भाड़े में पैसे देना पड़ते हैं, झांझा जाते हैं वहीं पैसे देना पड़ते हैं, जब तक जाते हैं जब भाड़े पैसे देना पड़ते हैं। लेकिन जो डबल में रक्शे जो हमारे खड़े रहते हैं, इस पे कोई मुनज़्ज़म कोई कार्रवाई नहीं हो रही है। ये डबल रक्शा खड़ा हो जाता है तो हम जो सिंगल लाइन में चल रहे हैं, बुराई हम पे आती है। और पुलिस वाले जितने भी लोग हैं वो हम पे ज़्यादा क्या कहते हैं डंडे वगैरह मारते हैं। अंदरि छोटकी गिटी में गाॾी असांजी बीठी हुई, ऐं असां थोरो हिते दुकान वारा न त ॿुधाईंदा आहिनि त हिते पार्किंग जी जॻह आहे या न। उहा बि जेकॾहिं उते को बोर्ड या साइन वग़ैरह उते हणी छॾनि, असांखे ख़बर त पवे त हिते पार्किंग आहे या न। असांखे कहिड़ी ख़बर त हिते बीहारणु गैर कानूनी आहे या छा। इन जे करे असां बि हिते गाॾी बीहारी सो काए विया हलिया। तव्हां शहर मोटरसाइकिल सवारनि रक्शे वारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिननि जो चवणु आहे त ट्रैफिक पुलिस एहलकार नाजाइज़ तंग कनि था, रिश्वत वठनि था, जंहिंजो DIG हैदराबाद SSP खे नोटिस वठणु खपे। अशोक रामाणी, कोशिश डिजिटल सां गॾु।